जे मीर ते ये फरमायो एकड़े कुल्हड़े ते गोडे ते इमाम हसन वेठो आ, एक गोडे ते इमाम हुसैन वेठो आ। अली जो घरड़ो आ, अम्मा फातिमत ज़हरा वेठी आ, अली मुर्तज़ा शेर खुदा वेठो आ। मुझे मदीने जे मीर फरमायो मन अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई यौमल क़ियामत फिल जन्नह। मदीने जे मीर फरमायो केरा जेको हिन मुझे बिनी शहजादन सा प्यार करे, हिनन जे अमड़ सा भी अकीदत जो प्यार करे, हिनन जे बाबे सा प्यार करे। प्यार करण उन जो कम्मा जन्नत में उहो मां मुस्तफा सा गडू दो बिशारत ॾियण मां मदीने जे लजपाल जो कम्मा। प्यार करण जे एवज़ हुज़ूर जी रफ़ाक़त नसीब थींदी। जेतिरा बि अहादीस जा किताब चवें अंबार दलीलन जा लगाए छॾियां, इन हिकड़ी हदीस जे बारे में हुज़ूर फरमायो जेको इन्हनि सां प्यार करे, इन जे अबे अम्मा सां प्यार करे, उहो क़यामत में मां मुस्तफ़ा सां गॾु जन्नत में हूंदो। ॿियो छा खपे? जवाब ॾियो, ॿियो छा खपे? मैं हकड़ा फ़कीर, ॿियो छा खपे? जेतरा भी फिरका हन, फिरका अलग अलग, देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, शियो हुजे, अहले हदीस हुजे, केर भी हुजे, फिरका अलग अलग, वाट सभिनी मकसद सभिनी जो हिकड़ो आ। अहले तशिया चवे थो मां जन्नत में वञा, अहले हदीस चवे थो मां जन्नत में वञा, बरेलवी चवे थो मां जन्नत में वञा, देवबंदी चवे थो मां जन्नत में वञा। अकीदा अलग अलग, मंज़िल हिकड़ी आहे या न? सच ॿुधायो। अकीदा अलग अलग, मंज़िल हिकड़ी आ, रस्ते हिकड़े जा रहे। हू तो चवे मां जन्नत में, हो तो चवे मां जन्नत में, हो तो चवे मां जन्नत में। खुदा जे वास्ते हकड़ा फ़कीरो जन्नत के मजाक न समझो, हकीकत जे तरफ ध्यान कयो। जन्नत पाका, जन्नत 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 में रहण वारियूं हूरूं भी पाक, जन्नत में रहण वारा ग़िलमान भी पाक, जन्नत में रहण वारा मलाइक भी पाक, जन्नत जा सरदार हसन ऐं हुसैन भी पाक। जागो था, मां नथो चवां जन्नत जा सरदार हसन ऐं हुसैन कंहिं बनाया? जो जंहिं अबू बकर के सिद्दीक बनायो, उन हसन ऐं हुसैन के जन्नत जो सरदार बनायो। मुसलमान अखियूं खोल, सय्यदा शबाब अहलल जन्नह अल हसन वल हुसैन व सय्यदतुन निसाए अहलल जन्नह फातिमा। औरतूं जन्नत जे जे हिस्से में विंदियूं, उन औरतुन जे जन्नत जी सरदार केर चो? हसनैन करीमैन जी अम्मा। जन्नत जा मालिक भी हुए, जन्नत भी पाक, सरदार भी पाक। दे खबर जेके वींदा उहे पाक वींदा या पलीत वींदा? पाण जवाब ॾियो। चुप छो था थे? जवाब ॾियो न। मस्जिद आ न ही अदा, इन मस्जिद में नमाज पढ़ण जे लाइ गुनहगार केॾो बि हुजे, पर जे वुज़ू न करे चे त नमाज थींदी? कपड़ा पाक न हुजन त नमाज थींदी? मस्जिद में नमाज पढ़ण जे लाइ कपड़न जो पाक हुजण ज़रूरी आ। गुनहगार भले हुजे पर कपड़न जो पाक हुजण ज़रूरी आ। मस्जिद में नमाज पढ़ण जे लाइ जिस्म जो पाक हुजण ज़रूरी आ। जी हिन अल्लाह जे घर में, हिन अल्लाह जे घर में, तवज्जा कंहिंजे घर में? अल्लाह जे घर में इबादत जे लाइ कपड़न जो पाक हुजण ज़रूरी, जिस्म जो पाक हुजण ज़रूरी। जन्नत में वञण लाइ हसन ऐं हुसैन जो दिल में प्यार हुजण ज़रूरी। जन्नत में वञण लाइ, जवाब ॾियो, जन्नत में वञण लाइ हसन ऐं हुसैन जो प्यार हुजण ज़रूरी। जेकॾहिं उन्हनि जो प्यार न, हदीस
बाद में तो तफसील में वञा मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो हिकड़ो शख्स 1000 साल सफ़ा मरवा ते डोड़ू पाईंदो रहे अंबार लगाए छॾे 1000 साल काबे जो तवाफ कंदो रहे तवाफन जा अंबार लगाए छॾे 1000 साल हज करे करे हजन जा अंबार लगाए छॾे 1000 साल काबे जी चैनी तरफन का नमाजूं पढ़ी अंबार लगाए छॾे इबादतुन जा अंबार लगाए छॾे पर जे कॾहिं उन जे दिल में आले रसूल जो प्यार नाहे जन्नत जो मुंह भी ॾिसी कोन सघंदो। जागो था या न जागो था न जेको सरदार हूंदो आहे उन जे सरदारीअ में उन जे रज़ा खां सवा केरु रही सघे थो? जवाब ॾियो। कौन थो रही सके। वक्त तेजी से ॾाढो गुज़री वियो ॾाढी कोशिश कयमि त मां मुंहिंजा दोस्त इल्मी नुकात खणा पर इल्मी नुकात अचो मोटो था। हिकु दफ़ो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु